अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। ए मुझे मुसलमान भाई रब्बुल आलमीन पर पाक कलाम मुक़द्दस में रहनुमाई किया। अल्लाह ताला फरमाए रहे हो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। ए ईमान वारो अल्लाह का इन्हें डिजो जड़ो न डिजण जो हक़ आ हिन दुनिया मां इएं रुख़सत न थिजो मगर मुसलमान थी यानी तक़वा अख्तियार कयो जिएं तक़वा जो हक़ आ तवां ते मौत हरगिज़ नाफ़रमा बरदारी जी हालत में न अचे मरण घड़ी ते ईमान ते साबित कदम रहंदे रहलत कजो। अल्लाह ताला ते इरशाद फरमाए रहियो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रक़ू वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़्वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिम मिनन नार फ़अन्क़ज़कुम मिन्हा कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही लअल्लकुम तहतदून। ॾिसो तव्हां सभई गॾिजी अल्लाह जी रस्सीअ खे दीन या क़ुरान ऐं सुन्नत खे मज़बूती सां पकड़ियो ऐं तफ़र्रुक़े में न पओ यानी जुदा जुदा टोला या फ़िरका ठाहे छिड़ छिड़ न थी वञो। पाण ते अल्लाह जी नेमत खे यादि कयो जॾहिं तव्हां हिक ॿिए जा बैरी ऐं दुश्मन हो तव्हां जे दिलनि में उल्फत मुहब्बत ऐं उन्स विधाई जो आसनस फज़ल सां फिरी भाइर थी पिया ऐं यादि कयो जॾहिं अवां बिल्कुलु दोज़ख जी खॾ जे किनारे ते हुआ त अवां खे इस्लाम जी दौलत सां नवाज़े उन खां बचायई। अहिड़ी तरह अल्लाह ताला तव्हां लाइ पंहिंजूं आयतूं खोले बयान करे थो त मन हिदायत वारा थियो। अॻिते अल्लाह ताला सूरह आल इमरान जी 104 आयत में अञा बि इरशाद फरमाए रहियो वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर वयअमुरून बिल मअरूफ वयनहौन अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफ्लिहून। तव्हां मां का जमात या के माण्हू अहिड़ा ज़रूर हुअण घुरिजनि जेके चङाई जी तरफ़ सॾनि भलाई करण जो हुकुम ॾियनि बुराईअ खां रोकनि ऐं अहिड़ा ई माण्हू कामयाब थियण वारा ऐं मुराद माणण वारा आहिनि। मुंहिंजा मुस्लमान भाउ अल्लाह ताला अञा बि इरशाद फरमाए रहियो वला तकूनू कल्लज़ीना तफ़र्रक़ू वख्तलफू मिन बअदि मा जाअहुमुल बय्यिनात व उलाइका लहुम अज़ाबुन अज़ीम। ऐं मतां तव्हां उन्हनि जहिड़ा थियो जेके फ़िरक़नि में विरहाइजी विया ऐं खुलियल या चिटियुनि निशाननि अचण जे बावजूद बि इख़्तिलाफ़ ऐं तकरार करे वेही रहिया अहिड़नि माण्हुनि लाइ तमामु वॾो अज़ाब आहे। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे यौम तबयद्दु वुजूहु व तस्वद्दु वुजूह फ़अम्मल्लज़ीना अस्वद्दत वुजूहुहुम अकफ़रतुम बअद ईमानिकुम फ़ज़ूक़ुल अज़ाब बिमा कुंतुम तकफ़ुरून। याद रखो हिक ॾींहुं अचणो जंहिंमें केतिरा ई
खुश नसीब चेहरा चमकंदड़ खुशियों में बकंदड़ हुंदा केतरा बदनसीब चेहरा माजी ना मुरादी जे करे कारा हुंदा जंजा मौत कारा हुंदा उन्हनि खे चयो वेंदो त छा ईमान आणण खां पोइ तव्हां कुफ्र अख्तियार कयो पोइ हाणे तव्हां कुफ्र करण जे एवज़ अज़ाब जो मज़ो चखो। अल्लाह रब्बुल आलमीन अञा भी फरमाए रहियो आहे वअम्मल लज़ीना बयज़्ज़त वुजूहुहुम फफ़ी रहमतिल्लाह हुम फ़ीहा ख़ालिदून। जंजा चेहरा चमकंदड़ बखंदड़ हुंदा से अल्लाह गजी रहमत जे पाछे या ओट में हुंदा उहे खुश नसीब हमेशा उन हालत में ही रहंदा।